मटियारी में गुज़िरियल ॾींहुं ॻोठ जाफ़र हाजाणो में फ़सुल जी भेल किरण तां ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थियण ऐं धुरियुनि जी 20 माण्हू ज़ख़्मी थियण खां पोइ ॻोठ जाफ़र हाजाणो में ख़ौफ़ जी सूरतहाल पखिड़ियल आहे। पुलिस इम्कानी झेड़े खे टारण लाइ ॻोठ में पुलिस पिकेट क़ाइमु करण बैदि धुरियुनि जे ख़िलाफ़ अलॻि अलॻि केस दाख़िल करे छॾिया, जॾहिं त हाजाणा बिरादरी जे हिकु धुर ख़मीसो हाजाणो, अल्लाह ॾिनो हाजाणो ऐं रियाज़ हुसैन हाजाणो जी अॻवानी में अवामी प्रेस क्लब जे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया खे ॿुधायो त ॻोठ जाफ़र हाजाणो में अनवर हाजाणो ऐं संदसि माइट हर वक़्तु बिना लाइसेंस वारा हथियार खणी ॻोठ अंदरि हवाई फायरिंग करे सॼे ॻोठ खे ख़ौफ़ज़दा ऐं हिरासा कंदा रहनि था ऐं ॻोठ जे माण्हुनि सां बहाना करे झेड़ा कंदा रहनि था। हुननि मीडिया अॻियां दाहियो त असांजा 2 माण्हू दिलदार हाजाणो ऐं मंज़ूर हाजाणो खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। हुननि वसवारनि खां मुतालिबु त असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।